ओलिया जो शान बज़बान क़ुरान। पहिरियां ही ॿुधो, अल्लाह हिकु आहे, उन जो को शरीक न आहे ऐं उन खां सवाइ कोई बि इबादत जे लाइक़ु न आहे। अल्लाह पाक इंसाननि जी हिदायत ऐं रहनुमाईअ जे लाइ पंहिंजनि ख़ासि बाननि याने रसूलनि ऐं नबियनि अलैहिस्सलाम खे चूंडियो। जॾहिं असांजे प्यारे ऐं आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नबूवत जो सिलसिलो ख़त्म थी वियो त सहाबा किराम अलैहिम रिदवान दुनिया जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में दीन इस्लाम जो पैगाम पहुचायो। इन्हनि खां पोइ ताबईन, तबअ ताबईन ऐं औलिया कराम रहमतुल्लाहि अलैहिम हिन अज़ीम कम खे अॻिते वधायो। इहो ई सबबु आहे जो अक्सर बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहिम जा मज़ार शरीफ़ संदन जा जाइ विलादत याने पैदाइश वारी जॻह खां तमामु घणो परे वारनि इलाइक़नि या मुल्कनि में आहिनि। उहे औलिया अल्लाह दुनिया जे कुंड कुड़छ में इस्लाम जी सरबुलंदी लाइ हिजरत करे विया ऐं पंहिंजूं ज़िंदगियूं ख़ुदा जी राह में गुज़ारे छॾियाऊं। अल्लाह पाक असांखे इन्हनि ई बुज़ुर्गान दीन ऐं औलिया कामिलीन रहमतुल्लाहि अलैहिम जी बरकत सां इस्लाम जी नेमत पंहिंजे ई वतन में आसानी सां नसीब फ़रमाई। न त जिन मुल्कनि में औलिया कराम रहमतुल्लाहि अलैहिम ज़ाहिरी तौर तशरीफ़ फ़रमा न थी सघिया, उते अॼु बि इस्लाम ऐं मुस्लमाननि जी हालत इंतिहाई तशवीशनाक आहे। असां अल्लाह पाक जे करोड़ो शुक्र अदा करियूं था जो उन असांखे पंहिंजे सभ खां आख़िरी ऐं प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत में पैदा फ़रमायो ऐं पोइ अहले बेत अतहार ऐं सहाबा किराम अलैहिम रिदवान जी अक़ीदत ऐं महबत जी लाज़वाल दौलत अता फ़रमाई। इन्हनि नुफ़ूस क़ुदसिया जे नक्शे क़दम ते हलण वारनि पंहिंजे नेक बाननि याने बुज़ुर्गान दीन ऐं औलिया कामिलीन रहमतुल्लाहि अलैहिम जी निस्बत सां बि नवाज़ियो। अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत वारनि ते अल्लाह पाक जी हीअ वॾी करम नवाज़ी आहे। अल्लाह पाक असांखे बि पंहिंजे मक़बूल बाननि में शामिलु फ़रमाए ऐं क़यामत जे ॾींहुं असांखे ख़ैर ऐं आफ़ियत सां संदन रफ़ाक़त ऐं जन्नतुल फ़िरदौस में पंहिंजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाड़ो नसीब फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह ही रिसालो क़ुरान करीम में औलिया कराम रहमतुल्लाहि अलैहिम जे बयान थियल कुझु वाक़िअनि ते मुश्तमिल आहे। अल्लाह पाक पंहिंजे मुबारक किताब में जिते जिते पंहिंजे नेक बाननि याने औलिया कराम रहमतुल्लाहि अलैहिम जो ज़िक्र फ़रमायो आहे, उन्हनि मां कुझु जायुनि खे ख़ासि तौर ते नुमाया करे बयानु कयो पियो वञे त जीअं इहो मालूम थी सघे त औलिया कराम रहमतुल्लाहि अलैहिम जो वजूद माण्हुनि जे लाइ नेमत हूंदो आहे ऐं इन में असांजे लाइ उन्हनि जी इज़त ऐं ताज़ीम जो दर्स मौजूदु आहे जो इन्हनि जी बारगाह में हाज़िरी ॾियणु दीन ऐं दुनिया जी सआदत जो ज़रियो बणिजी सघे थो। अल्लाह पाक असांखे हमेशह इन्हनि जो फ़र्मा बरदार रखे इंशा अल्लाहुल करीम। हिन रिसाले खां बाद क़ुरान करीम मां औलिया कराम जी करामतुनि जो सबूत ऐं पोइ अहादीस मुबारका जे रोशनी में ज़िक्र ऐं करामतुनि जो तस्करो पेश कयो वेंदो। अल्लाह पाक असांखे इख़लास जी दौलत नसीब फ़रमाए ऐं पंहिंजे औलिया कराम रहमतुल्लाहि अलैहिम जे फैज़ान सां मालामाल फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। औलिया जो शान बज़बान क़ुरान। अत्तार जी दुआ। या अल्लाह पाक जेको बि ही रिसालो औलिया जो शान बज़बान क़ुरान पढ़े या ॿुधे उनखे पंहिंजे वलियुनि जी पैरवी जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं उनखे पंहिंजे मक़बूल बाननि में शामिलु करे माउ पीउ समेत बेहिसाब जन्नतुल फ़िरदौस में दाख़िला नसीब फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बुलंद दर्जा हासिल करण जो ज़रियो। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह तआला जअल लि उम्मती फ़िस्सलाति अलैया अफ़ज़लद दरजात, याने बेशक अल्लाह पाक मुंहिंजी उम्मत जे लाइ मूं ते दुरूद पाक पढ़ण जे बदिले में आला दर्जा रखिया आहिनि। कशफुल ग़ुम्मा 326/1। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। अॻे ज़माने जा 3 औलिया। इंताकिया शाम मुल्क जो हिकु बहितरीनु शहर हो। हीउ शहर 5 जबलनि सां घिरियल हो। शहर जी एराज़ी 12 मीलनि ताईं पखिड़ियल हुई। हज़रत ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम पंहिंजे 2 मुबल्लिग़नि जिन मां हिक जो नालो सादिक़ ऐं ॿिए जो नालो मसदूक़ हो
खेनि दीन जो पैगाम पहुचाइण जे लाइ उन शहर ॾांहुं मोकिलियो। जॾहिं ही ॿई बुज़ुर्ग उन शहर में पहुता त संदन मुलाक़ात हिकु पोड़े धनार सां थी जंहिंजो नालो हबीब नज्जार हो। हबीब नज्जार उन्हनि खां पुछियो, अव्हां केरु आहियो ऐं किथां आया आहियो? अव्हांजो हिते अचण जो मक़सदु कहिड़ो आहे? उन्हनि ॿिन्ही साहिबनि इरशाद फ़रमायो, असां हज़रत ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम जा मुबल्लिग़ आहियूं ऐं हिन वसंदीअ जे माण्हुनि खे हिकु ख़ुदा जी इबादत जी दावत ॾियण आया आहियूं। हबीब नज्जार अर्ज़ु कयो, छा अव्हां वटि उन जी का निशानी आहे? जंहिंजे जवाब में उन्हनि ॿिन्ही इरशाद फ़रमायो, जी हा, असां मरीज़नि, पैदाइशी नाबीननि ऐं कोढ़ियुनि याने अछे दाग़ वारनि खे अल्लाह पाक जे हुक्म सां शिफ़ा ॾींदा आहियूं। हबीब नज्जार इहो ॿुधी चवणु लॻो, मुंहिंजो हिकु पुटु 2 सालनि खां बीमार आहे, छा तव्हां उनखे तंदुरुस्त करे सघो था? उन्हनि फ़रमायो, बिल्कुलु, उनखे असां वटि वठी अचो। उन्हनि ॿिन्ही उन मरीज़ छोकिरे जे जिस्म ते पंहिंजो हथु फेरायो त उहो फ़ौरन तंदुरुस्त थी उथी बीठो। समूरे शहर में इहा ख़बर पखिड़िजी वई। केतिरा ई मरीज़ गॾु थी विया ऐं सभ जो सभु शिफ़ायाब थी विया। इन शहर जो बादशाह जो नालो अंतिख़ा हो, जेको गैर मुस्लिम हो। हू उन्हनि ॿिन्ही औलिया कराम रहमतुल्लाहि अलैहिम जे नेकीअ जी दावत ॿुधी कावड़ में पंहिंजो होश विञाए वेठो ऐं ॿिन्ही बुज़ुर्गनि खे गिरफ़्तार करे तशद्दुद कयो ऐं खेनि जबल में क़ैद करे छॾियो। हज़रत ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम पंहिंजे हवारियुनि याने साथियुनि जे सरदार हज़रत शमऊन रहमतुल्लाह अलैह खे इन्हनि जे पुठियां इंताकिया मोकिलियो। हज़रत शमऊन रहमतुल्लाह अलैह कंहिं तरह बादशाह वटि पहुता ऐं खेसि फ़रमायाऊं, जेके 2 माण्हू क़ैद कया विया आहिनि, छा इन्हनि जी ॻाल्हि ॿुधी वई हुई त उहे छा चई रहिया हुआ? बादशाह चयो, न। जॾहिं हिननि नए दीन जो नालो वरितो त मूंखे फ़ौरन कावड़ अची वई। पाण फ़रमायाऊं, जेकॾहिं बादशाह जी इजाज़त हुजे त उन्हनि खे घुरायो वञे त ॾिसूं त उन्हनि वटि छा आहे। जॾहिं उहे आया त हज़रत शमऊन रहमतुल्लाह अलैह उन्हनि खां पुछियो, तव्हांखे कंहिं मोकिलियो आहे? उन्हनि जवाबु ॾिनो, उन अल्लाह जंहिं हर शइ खे पैदा कयो आहे ऐं हर जानदार खे रोज़ी ॾिनी आहे ऐं जंहिंजो कोई शरीक न आहे। पाण फ़रमायाऊं, उन जूं मुख़्तसिर सिफ़तूं बयानु कयो। उन्हनि चयो, हू जेको चाहींदो आहे उहो कंदो आहे। हज़रत शमऊन रहमतुल्लाह अलैह फ़रमायो, तव्हां वटि इन ॻाल्हि जो कहिड़ो सबूत आहे? उन्हनि जवाबु ॾिनो, जहिड़ो सबूत बादशाह घुरे उहो जेको सबूत बादशाह घुरे उहो ॿुधी बादशाह खे अहिड़ी पैदाइशी नाबीना खे घुरायो जंहिंजी पेशानीअ ते अखियूं ई न हुयूं। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे इन्हनि ॿिन्ही वलियनि रहमतुल्लाहि अलैहिम पंहिंजो मुबारक हथु उन जे मथां घुमायो त संदसि मथे में अखियुनि जा 2 सोराख़ ठही विया। पोइ उन्हनि मिटीअ जा 2 गोला ठाहे उन्हनि सोराख़नि में रखी दुआ कई त उहे मिटीअ जा गोला अखियूं बणिजी रोशन थी विया ऐं पैदाइशी नाबीन अखियुनि वारो थी वियो। हज़रत शमऊन रहमतुल्लाह अलैह फ़रमायो, ए बादशाह, तूं उन जी इबादत छो नथो करीं जेको एॾी कुदरत वारो आहे जो अंधनि खे अखियूं अता करे छॾे थो? उहो ॿुधी बादशाह उन्हनि ॿिन्ही बुज़ुर्गनि खे चयो, छा अव्हांजो ख़ुदा मुर्दनि खे ज़िंदा करे सघे थो? जेकॾहिं हू मुर्दनि खे जीआरे सघे थो त हिकु मुर्दे खे जीआरे ॾेखारे जेको मुंहिंजे हिकु हारीअ जो पुटु आहे ऐं 7 ॾींहं अॻु मरी वियो आहे। उन जो जिस्म ख़राब थी चुको आहे ऐं बदबू फैलिजी रही आहे। मां संदसि पीउ जे इंतज़ार में अञा ताईं उनखे दफ़न न कयो आहे। बादशाह उन्हनि टिनी औलिया कराम रहमतुल्लाहि अलैहिम खे साण करे उन छोकिरे जे लाश वटि वठी आयो। टिनी बुज़ुर्गनि दुआ घुरी त अल्लाह पाक जे हुक्म सां उहो मुर्दो जहिड़ो थी बुलंद आवाज़ में चवणु लॻो, मां गैर मुस्लिम हुयुसि, मूंखे मरण खां पोइ जहन्नम जे वादियुनि में दाख़िल कयो वियो, तंहिं करे मां तव्हांखे अज़ाबे इलाही खां डिॼारींदे अल्लाह ते ईमान आणण जी दावत ॾियां थो ऐं तव्हांखे नसीहत करियां थो त ख़ुदा जे पैगंबर हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो कलमो पढ़ी हिननि टिनी मुबल्लिग़नि जी ॻाल्हि मञी साणनि सुठो सलूक करियो, छो त ही 3 असहाब हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा हवारी ऐं उन जा मुबल्लिग़ आहिनि। इहो मंज़र ॾिसी ऐं मुर्दे जी तक़रीर ॿुधी सभई माण्हू हैरान थी विया। एतिरे में हबीब नज्जार रहमतुल्लाह अलैह बि डोड़ंदा तशरीफ़ खणी आया ऐं उन्हनि बि बादशाह ऐं सॼे शहर जे माण्हुनि खे मुबल्लिग़नि जी तस्दीक़ लाइ हिकु ज़बरदस्त तक़रीर करे तयारु करे वरितो। एसिताईं जो बादशाह ऐं उन जे सभिनी दरबारियुनि ईमान क़बूल करे वरितो, पर कुझु बदबख़्तनि ईमान न आंदो, बल्कि उन्हनि मआज़ल्लाह
हबीब नजार रहमतुल्लाह अलैह खे शहीद करे छॾियो, जंहिं करे उन्हनि बदबख़्तनि ते अल्लाह पाक जो अज़ाब नाज़िल थी वियो। तफ़सीर सावी सीपारो 22 सूरह यासीन शरीफ़ तहतुल आयत 13 1708-5 1710। क़ुरान करीम जे मशहूर तरीन सूरत सूरह यासीन शरीफ़ में हिन वाक़े खे हिन तरह बयान कयो वियो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वद्रिब लहुम मसलन अस्हाबल क़रियह इज़ जाअहल मुरसलून इज़ अरसलना इलैहिम इस्नैन फ़कज़्ज़बूहुमा फ़अज़्ज़ज़ना बिसालिसिन फ़क़ालू इन्ना इलैकुम मुरसलून। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ऐं उन्हनि सां शहर वारनि जो मिसाल बयानु कर जॾहिं उन्हनि वटि रसूल आया, जॾहिं असां उन्हनि जे तरफ़ 2 रसूल मोकिलिया त उन्हनि हिननि खे कूड़ो चयो, पोइ असां 3 जे ज़रिए मदद कई, सो उन्हनि सभिनी चयो त बेशक असां तव्हांजे तरफ़ मोकिलिया विया आहियूं। कुझु आयतुनि खां पोइ हज़रत हबीब नजार रहमतुल्लाह अलैह जी ॻाल्हि क़ुरान करीम में हिन तरह बयानु कई वई आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वजाअ मिन अक़सल मदीनति रजुलुन यसआ क़ाल या क़ौम इत्तबिउल मुरसलीन इत्तबअू मन ला यसअलुकुम अजरन व हुम मुहतदून। वजाअ मिन अक़सल मदीनति रजुलुन यसआ क़ाल या क़ौम इत्तबिउल मुरसलीन इत्तबअू मन ला यसअलुकुम अजरन व हुम मुहतदून। सीपारो 22 सूरह यासीन आयत 20-21। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ऐं शहर जे परे किनारे खां हिकु मर्द डोड़ंदो आयो। उन चयो, ए मुंहिंजी क़ौम, इन रसूलनि जी पैरवी करियो, अहिड़नि जी पैरवी करियो जेके तव्हां खां को मुआवज़ो नथा घुरनि ऐं उहे हिदायत हासिल कयल आहिनि। तक़रीबन 226 साल अॻु जा बुज़ुर्ग हज़रत अहमद बिन मोहम्मद मालिकी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तफ़सीर हाशियतुल सावी अलल जलालैन में ऐं ॿियनि मुफ़स्सिरीन कराम हिन वाक़े खे पंहिंजे तफ़सीर में लिखियो आहे। हज़रत ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम जा 3 मुबल्लिग़ जेके संदर उम्मत जे औलिया कराम रहमतुल्लाहि अलैहिम मां हुआ, उन्हनि जी हीअ करामत हुई त उहे अल्लाह पाक जे हुकुम ऐं उन जे अता कयल ताक़त सां पैदाइशी नाबीननि खे अखियूं, बीमारनि खे सिहत ऐं तंदुरुस्ती ॾींदा हुआ, बल्कि मुर्दनि खे बि जीअरो कंदा हुआ। जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे उम्मत जा औलिया कराम रहमतुल्लाहि अलैहिम अहिड़ा तसरुफ़ात करे सघंदा हुआ त पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे बि आका बल्कि सभिनी नबियनि जे सरदार मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जेका अॻियनि सभिनी उम्मतुनि खां अफ़ज़ल ऐं आला आहे, उन जे औलिया कराम जो शान ऐं अज़मत केतिरो बुलंद हूंदो। असांजे प्यारे ऐं आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में जेतिरा बि अंबिया कराम अलैहिमुस्सलाम दुनिया में तशरीफ़ फ़रमा थिया आहिनि ऐं उन्हनि जे उम्मतुनि में जेतिरा बि औलिया कराम थिया, इन्हनि सभिनी खां अफ़ज़ल असांजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बरकत सां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई उम्मत जा औलिया कराम रहमतुल्लाह अलैहिम आहिनि। सम्झण जी ॻाल्हि, अल्लाह पाक जी बारगाह में हर मोमिन मुसलमान जी वॾी इज़त ऐं शान आहे। क़ुरान करीम में हिकु आम मोमिन मुसलमान बाबति बदगुमानी करणु, उन ते तोहमत ऐं बोहतान लॻाइणु, उन जो मज़ाक़ उॾाइणु, उन खे बुरनि नालनि सां पुकारणु, उन खे तकलीफ़ ॾियणु ऐं माअज़ल्लाह उन खे क़त्ल करण ते सख़्तु वईदूं बयानु कयूं वयूं आहिनि। अहादीस मुबारका में बि हिकु मोमिन मुसलमान जी इज़त ऐं हुरमत जी वॾी ताक़ीद आहे। जॾहिं हिकु आम मुसलमान जी इज़त ऐं हुरमत जी अल्लाह पाक ऐं उन जे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में एतिरे क़दुरु अहमियत आहे त पोइ जेको आलिम दीन हूंदो, उन जी ताज़ीम ऐं एहतराम जो दर्जो केतिरो न वधीक हूंदो। आलिम दीन जे ग़ैर आलिम ते शान ऐं अज़मत जे लाइ हीअ हिकु आयत करीमा ई काफ़ी आहे। सीपारो 23 सूरत ज़ुमर जी आयत नंबर 9 में इरशाद थिए थो, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ुल हल यस्तविल्लज़ीन यअलमून वल्लज़ीन ला यअलमून। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। अवां फ़रमायो, छा इल्म वारा ऐं बे इल्म बराबरि आहिनि?
जॾहिं आलिम दीन ऐं ग़ैर आलिम बराबरि न आहिनि त पोइ वलीउल्लाह जो दर्जो त उन खां बि मथे आहे, छो त अल्लाह पाक जो वली हुजण जे लाइ आलिम हुजणु शर्त आहे। वली जो हिकु मतिलबु दोस्त आहे ऐं अल्लाह पाक जाहिल खे दोस्त न रखंदो आहे। अल्लाह पाक जॾहिं कंहिंखे पंहिंजो दोस्त याने वली बणाईंदो आहे त उनखे पहिरियां पंहिंजे दीन जे इल्म जो आलिम बि बणाईंदो आहे। बाअदब बानसीब अल्हम्दुलिल्लाहिल करीम। अल्लाह पाक जे नेक ऐं बरगुज़ीदा बाननि याने औलिया कराम रहमतुल्लाहि अलैहिम बाबति सदियुनि खां आम मुसलमाननि जो तिर्ज़ अमल अदब ऐं ताज़ीम वारो रहियो आहे। आशिक़ाने औलिया बुज़ुर्गाने दीन रहमतुल्लाहि अलैहिम जी हयात मुबारका याने ज़िंदगी में उन्हनि जी बारगाह में हाज़िर थी फैज़ हासिल कंदा आहिनि ऐं संदन वफ़ात शरीफ़ खां पोइ उन्हनि जे मज़ारुनि ते हाज़िर थी क़ुरान करीम जी तिलावत कंदा आहिनि ऐं ईसाले सवाब लाइ ॿिया नेक कम करे बरकतूं हासिल कंदा आहिनि। अल्लाह पाक पंहिंजे उन्हनि औलिया कराम खे दुनिया में ऐं दुनिया मां वञण खां बाद वॾे शान ऐं मंज़िलत सां नवाज़ींदो आहे। माण्हुनि जे दिलुनि में संदन महबत ऐं अक़ीदत दाख़िल करे छॾींदो आहे जो सदियूं गुज़रण बावजूद बि ख़ल्क़े ख़ुदा उन्हनि जे मज़ारुनि ते हाज़िर थी संदन वसीले सां अल्लाह पाक जी बारगाह में दुआऊं घुरंदी आहे ऐं अल्लाह पाक पंहिंजनि इन्हनि औलिया कराम जे सदक़े में इन्हनि जूं दुआऊं क़बूल फ़रमाईंदो आहे। अल्लाह पाक जे फज़ल ऐं करम सां उन जा मक़बूल बाना याने औलिया कराम रहमतुल्लाहि अलैहिम दुनिया ऐं आख़िरत में इन जे अज़ाब ऐं नाराज़गी खां बि अमान में हूंदा आहिनि। जीअं सिपारो 11 सूरह यूनुस जी आयत नंबर 62 ऐं 63 में इरशाद थिए थो, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अला इन्न औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ॿुधो, बेशक अल्लाह जे वलियुनि ते न कुझु ख़ौफ़ हूंदो ऐं न उहे ग़मगीन थींदा, उहे जिन ईमान आंदो ऐं डिॼंदा रहिया। हज़रत अल्लामा अहमद सावी मालिकी रहमतुल्लाह अलैह हिन आयत तफ़सीर में लिखनि था, क़यामत जे ॾींहुं उन्हनि ते न को ख़ौफ़ हूंदो ऐं न ई उन्हनि ॾींहुं उहे ग़मगीन थींदा, छो त अल्लाह पाक पंहिंजे वलियुनि खे दुनिया में उन्हनि शयुनि खां महफ़ूज़ फ़रमाए छॾियो आहे जेके आख़िरत में ख़ौफ़ ऐं ग़म जो बाइस बणिजंदियूं आहिनि। वलीअ जो मतिलबु छा आहे? वली अरबी ज़बान जो लफ़्ज़ आहे जंहिंजो असलु विलाउ आहे, जंहिंजी माना क़ुर्ब ऐं मदद आहे। वलीउल्लाह उहो आहे जेको फ़राइज़ जे ज़रिए अल्लाह पाक जो क़ुर्ब हासिल करे ऐं अल्लाह पाक जी फर्मा बरदारी में मसरूफ़ रहे। मतिलबु त हू हर कमु अल्लाह पाक जे मर्ज़ीअ मुताबिक़ करे, अल्लाह जे ज़िक्र मां न थकिजे। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, वलीउल्लाह उहो आहे जंहिंखे ॾिसण सां अल्लाह पाक यादि अचे। जामे सग़ीर सफ़ो 168 हदीस 2801। अल्लाह पाक जे बारे में सही अक़ीदो। अल्लाह पाक जो वली हुजण जी माना इन जी बारगाह जो मुक़रब याने मक़बूल या पसंदीदा हुजणु आहे। अल्लाह पाक पंहिंजे करम सां जंहिंखे चाहे उनखे विलायत जे अज़ीम शान नेमत सां नवाज़े छॾींदो आहे। अल्लाह पाक कुझु हज़रात खे पैदा ई वली सिफ़त ते फ़रमाईंदो आहे, जंहिंखे मादरज़ाद वली याने पैदाइशी वली चवंदा आहिनि। जीअं हज़रत बीबी मरियम रहमतुल्लाहि अलैहा मादरज़ाद वलिया हुयूं। यादि रखो, को बि वली केॾे बि वॾे रुतबे वारो छो न हुजे, कंहिं सहाबी जे रुतबे खे नथो पहुची सघे। अहले सुन्नत जो हिन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ आहे त को बि वली कंहिं नबी अलैहिस्सलाम खां अफ़ज़ल नथो थी सघे। अरसालतुल कुशैरिया सफ़ो 380 उहो ज़रूरियात दीन मां आहे। इरशादुस्सारी 378/1 तहतुल हदीस 122। अहिड़ी तरह को बि वली गौस या सिद्दीक़ बि कंहिं नबी खां अफ़ज़ल नथो थी सघे। जेको ईअं चवे या सम्झे उहो मुतफ़िक़ा तौरु पक्को काफ़िर ऐं बेदीन आहे। फ़तवा रज़विया 384/15। विलायत कंहिंखे मिलंदी आहे? अल्लाह पाक जंहिंखे बि वली बणाईंदो आहे पंहिंजे फज़ल ऐं करम सां ई बणाईंदो आहे। को बि बानो केतिरियूं ई वॾियूं वॾियूं इबादतूं छो न करे, वलीअ जो मक़ाम ऐं मर्तबे ताईं नथो पहुची सघे। हा, पर नेक अमल अल्लाह पाक जे वली हुजण जो ज़रियो बणिजी सघनि था।
क़ुरान करीम में इरशाद थिए थो, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, वल्लज़ीन जाहदू फ़ीना लनहदियन्नहुम सुबुलना व इन्नल्लाह लमअल मुहसिनीन। सीपारो 21 सूरतुल अनकबूत आयत 69। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ऐं जिन असांजे राह में कोशिश कई, ज़रूरु असां उन्हनि खे पंहिंजा रस्ता ॾेखारींदासीं ऐं बेशक अल्लाह नेकनि सां गॾु आहे। इमाम अहले सुन्नत आला हज़रत मौलाना शाह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह इरशाद फ़रमाइनि था, विलायत कसबी न आहे, याने कोशिश करे हासिल नथी करे सघिजे, महज़ अताई याने अल्लाह पाक जी अता सां ई मिलंदी आहे। हा, कोशिश ऐं मुजाहिदो करण वारनि खे अल्लाह पाक पंहिंजे राह ॾेखारींदो आहे। फ़तावा रज़विया 606/21। जीअं मथे आयत मुबारका में बयान थियो, तू अपनी विलायत की खैरात दे दे, मेरे गौस का वासिता या इलाही, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। छा औलिया किराम खां गुनाह नथो थी सघे? प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, गुनाहनि खां मासूम हुजणु याने गुनाह थी ई न सघे, इहा अंबिया किराम अलैहिमुस्सलाम ऐं मलाइकनि जी ख़ुसूसियत आहे। अल्लाह पाक जी रहमत ऐं उन जे फ़ज़ल सां औलिया किराम रहमतुल्लाहि अलैहिम अल्लाह जे अमान में हूंदा आहिनि। तोड़े जो उन्हनि खां गुनाह थी सघनि था, उहे गुनाहनि खां मासूम न आहिनि, पर रहमत इलाही सां उहे गुनाहनि खां महफ़ूज़ हूंदा आहिनि। अल्लाह पाक क़ुरान करीम में सीपारो 15 सूरह बनी इसराइल जी आयत नंबर 65 में इरशाद फ़रमाए थो, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, इन्न इबादी लैस लक अलैहिम सुल्तान। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। बेशक जेके मुंहिंजा बाना आहिनि, उन्हनि ते तोखे का ताक़त न आहे। क़ुरान करीम में औलिया किराम जो ज़िक्र ख़ैर। अल्लाह पाक क़ुरान करीम में गुज़िरियल उम्मतुनि जे केतिरनि ई औलिया किराम जो ज़िक्र ख़ैर फ़रमायो आहे, जहिड़ो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने जा मशहूर औलिया किराम जिन खे असहाबे कहफ़ चवंदा आहिनि, बल्कि उन्हनि जे नाले ते पूरी सूरत जो नालो ई कहफ़ आहे। कहफ़ अरबी ॿोलीअ में ग़ार खे चवंदा आहिनि। ग़ार में तक़रीबन 309 सालनि ताईं सुम्हण वारनि इन्हनि औलिया किराम रहमतुल्लाहि अलैहिम जी तादाद बाबति मुख़्तलिफ़ क़ौल आहिनि, पर सभ खां मज़बूत क़ौल 7 ॼणनि जो आहे। सीपारे 15 में मौजूदु सूरतुल कहफ़ जी आयत नंबर 9 खां आयत नंबर 26 ताईं असहाबे कहफ़ जो वाक़ियो बयानु थियल आहे। क़ुरान करीम में जिन गुज़िरियल उम्मतुनि जे औलिया किराम जो ज़िक्र ख़ैर आयो आहे, हाणे असां उन्हनि जो तज़किरो कंदासीं त जीअं अव्हां खे मालूम थी सघे त औलिया किराम रहमतुल्लाहि अलैहिम जो ज़िक्र ख़ैर करण का नई ॻाल्हि न आहे, बल्कि उहो क़ुरान करीम मां साबित आहे ऐं अल्लाह पाक पंहिंजे हिन पाकीज़ा कलाम में केतिरनि ई जायुनि ते इन्हनि नेक हस्तियुनि जो ज़िक्र फ़रमायो आहे, बल्कि इन्हनि बाबति पूरा वाक़िया बयानु फ़रमाया आहिनि ऐं इन्हनि जी निस्बत सां मुख़्तलिफ़ सूरतुनि जा नाला रखिया विया आहिनि। हज़रत सुफ़ियान बिन उयैना रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था, अल्लाह जे नेक बाननि जो ज़िक्र करणु वक़्तु रहमत नाज़िल थींदी आहे। हिलियतुल औलिया 335/7 रक़म 1750। अचो त रहमत इलाही मां हिस्सो हासिल करण जे लाइ इन्हनि औलिया किराम जो ज़िक्र ख़ैर करियूं था। 309 सालनि ताईं आराम फ़रमाइण वारा औलिया किराम। अल्लाह पाक क़ुरान करीम में सीपारो 15 सूरह कहफ़ जी आयत नंबर 9 में असहाबे कहफ़ जो ज़िक्र कुझु हिन तरह कयो आहे, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अम हसिबत अन्न असहाबल कहफ़ वर्रक़ीम कानू मिन आयातिना अजबा। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। छा अव्हां खे ख़बर आहे त ग़ार ऐं झंग जे किनारे वारा उहे असांजे निशानियुनि मां हिकु अजीब निशानी हुआ। तक़रीबन 250 साल पहिरियां जा मुफ़सिर क़ुरान हज़रत शेख सुलेमान जमल रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तफ़सीर जमल में लिखनि था त असहाबे कहफ़ जा नाला वॾे बरकत वारा आहिनि ऐं अकाबिर बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाह अलैहिम इन्हनि जा फ़ाइदा बयानु कया आहिनि। जेकॾहिं इन्हनि जा मुबारक नाला लिखी दरवाज़े ते लटकाया वञनि त घर बाहि लॻण या सड़ण खां महफ़ूज़ रहंदो आहे। माल में रखिया वञनि त चोरी नाहे थींदो। ॿेड़ी या जहाज़ इन्हनि जी बरकत सां ॿुॾंदो नाहे। भॼी वियल शख़्स इन्हनि जी बरकत सां मोटी ईंदो आहे। किथे बाहि लॻी वञे ऐं उते ही नाला मुबारक कपिड़े में वेड़े उछलाया वञनि त उहा विसामी वेंदी आहे। ॿार जे रोअण, मुदे जो बुख़ार, मथे जो सूरु,
सिबियान ख़ासि क़िस्म जे दिमाग़ी झटकनि ऐं दौरनि वारी बीमारी, ख़ुश्की ऐं तरीअ जे सफ़र में जान ऐं माल जी हिफ़ाज़त, अक़ल में तरक़ी ऐं क़ैदियुनि जी आज़ादीअ जे लाइ ही नाला मुबारक लिखी तावीज़ वांगुरु बाह में ॿधिजे त घुर्बल मक़सद हासिल थींदा। तफ़सीर जमल पारो सिपारो 15 सूरतुल कहफ़ तहतुल आयत 22 409/4। इन्हनि औलिया कराम रहमतुल्लाह अलैहिम जो मुकमल वाक़िओ तर्जुमो कंज़ुल इरफ़ान ऐं तफ़सीर सिरातुल जिनान मां पढ़ो। इंशा अल्लाहुल करीम औलिया कराम जी अक़ीदत ऐं महबत सां ईमान ताज़ो थी वेंदो। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे, उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उम्मत मुहम्मदी जा वलीउल्लाह जो शान। जॾहिं हज़रत ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम जे ज़माने जे औलिया कराम जो इहो शान आहे त नबी आख़िर ज़मा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे औलिया कराम जी शान ऐं अज़मत केतिरी न बुलंद हूंदी। जेकॾहिं को आशिक़ औलिया हुज़ूर गौस पाक शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जे मुबारक नालनि मां बरकत हासिल करण जे लाइ उन्हनि जो विर्द करे या संदन नालनि जो तावीज़ ठाहे पाए त उनखे बरकतूं छो कोन नसीब थींदियूं, छो न उन जा मुश्किल कम आसान थींदा। समूरी दुनिया ते हुकूमत करण वारा वलीउल्लाह। सूरत कहफ़ में ई अल्लाह पाक जे हिक ॿिए वली जो वाक़िओ बयानु कयो वियो आहे जंहिंजो नालो मुबारक इस्कंदर ऐं लक़ब ज़ुल्क़रनैन रहमतुल्लाह अलैह आहे। पाण रहमतुल्लाह अलैह हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम जा मासात आहिनि। दुनिया में 4 वॾा बादशाह थी गुज़रिया आहिनि, जिन मां 2 मोमिन हुआ, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ऐं हज़रत ज़ुल्क़रनैन रहमतुल्लाह अलैह, ऐं 2 काफ़िर हुआ, नमरूद ऐं बख़्त नसर। ऐं 5 नंबर ते वॾा बादशाह हज़रत इमाम मेहदी रहमतुल्लाह अलैह हूंदा। इन्हनि जी हुकूमत सॼी ज़मीन ते हूंदी। मुसलमाननि जे चोथें ख़लीफ़े हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ियल्लाहु अन्हु सिकंदर ज़ुल्क़रनैन बाबति फ़रमायो त इहे न नबी हुआ ऐं न ई मलाइक, बल्कि अल्लाह पाक सां महबत करण वारा बाना हुआ ऐं अल्लाह पाक खेनि महबूब बणायो। सिपारो 16 सूरतुल कहफ़ जी आयत नंबर 83 ऐं 84 में इरशाद थिए थो, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वयसअलूनक अन ज़िल क़रनैन क़ुल सअतलू अलैकुम मिन्हु ज़िक्रा इन्ना मक्कन्ना लहू फ़िल अर्दि व आतैनाहु मिन कुल्लि शैइन सबबा। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ऐं अव्हां खां ज़ुल्क़रनैन जे बारे में पुछनि था, अव्हां फ़रमायो, मां अनक़रीब तव्हां जे साम्हूं उन जो ज़िक्र पढ़ी ॿुधायां थो। बेशक असां उनखे ज़मीन में ताक़त ॾिनी ऐं उनखे हर शइ जो हिकु सामान अता कयो। तफ़सीर ख़ाज़िन में आहे, बेशक असां हज़रत ज़ुल्क़रनैन रहमतुल्लाह अलैह खे ज़मीन में इक़्तिदार ॾिनो ऐं उनखे हर क़िस्म जो सामान या उनखे हासिल करण जो तरीक़ो अता फ़रमायो। ऐं जंहिं शइ जी मख़लूक़ खे ज़रूरत हूंदी आहे ऐं जेको कुझु बादशाहनि खे मुल्क ऐं शहर फ़तह करण ऐं दुश्मननि सां जंग करण जे लाइ घुर्बल हूंदो आहे, उहो सभु कुझु अता कयो। तफ़सीर ख़ाज़िन सिपारो 16 सूरतुल कहफ़ तहतुल आयत 84। क़ुरान करीम में इन्हनि जे मशरिक़ ऐं मग़रिब ताईं समूरी दुनिया जे सफ़र जो बयानु आहे। सूरत कहफ़ जी आयत नंबर 83 खां 99 ताईं पढ़ो ऐं ईमान ताज़ो करियो। जेको रब करीम हज़रत ज़ुल्क़रनैन रहमतुल्लाह अलैह खे ज़ाहिरी दुनिया जी बादशाहत अता फ़रमाए सघे थो, उहो ई रब पंहिंजे करम सां उम्मत मुहम्मदी जे वलियुनि खे माण्हुनि जे दिलुनि ते हुकूमत बि अता करे सघे थो। ॾिसो, अॼु पाकिस्तान हिंदुस्तान समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में अहिड़ियूं केतिरियूं मुबारक मज़ारूं नज़र ईंदियूं जिते ख़ल्क़े ख़ुदा परवाननि वांगुरु ज़ौक़ ऐं शौक़ सां ईंदी आहे ऐं अल्लाह पाक जी रहमत सां मन जूं मुरादूं हासिल कंदी आहे। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मलिका बिल्क़ीस जो तख़्त आणण वारो वलीउल्लाह। अल्लाह पाक जे प्यारे नबी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे वज़ीर जो नालो हज़रत आसिफ़ बिन बरख़िया रहमतुल्लाह अलैह आहे। सिपारे 19 सूरतुन नमल जी आयत नंबर 40 में फ़रमायो वियो आहे, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ालल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताबि अना आतीक बिही क़ब्ल अन यरतद्द इलैक तर्फ़ुक। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। उन अर्ज़ु कयो जंहिं वटि किताब जो इल्मु हो
त मां उनखे अव्हां जी बारगाह में अव्हां जे अखि छिंभ खां अॻु में खणी ईंदुसि। तफ़सीर जे केतिरनि ई किताबनि में लिखियलु आहे त जंहिं वटि किताब जो इल्मु हो उन मां मुराद हज़रत आसिफ़ बिन बरख़िया रहमतुल्लाह अलैह आहिनि। तफ़सीर क़ुर्तुबी सीपारो 19 सूर नमल तहतुल आयत 40 156/7। जॾहिं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे ज़माने जा वली हज़ारे मील परे खां तख़्त खणी अची सघनि था त पोइ मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जा वली हुज़ूर दाता अली हजवेरी रहमतुल्लाह अलैह ग़ैर मुस्लिम खे इस्लाम जी ताक़त ॾेखारण ऐं वलीउल्लाह जो शान सम्झाइण जे लाइ बरतानिया मां उन जे ई कोप में गर्म गर्म चांहि छो नथा आणे सघनि? यक़ीनन आणे सघनि था। बेशक अल्लाह पाक पंहिंजे वलियनि खे अहिड़ियूं बेशुमार ताक़तूं अता फ़रमायूं आहिनि। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत लुक़मान रहमतुल्लाह अलैह हज़रत लुक़मान रहमतुल्लाह अलैह जिन खे दुनिया लुक़मान हकीम जे नाले सां सुञाणींदी आहे, उहे बि अल्लाह पाक जा नेक बाना ऐं वलीउल्लाह थी गुज़रिया आहिनि। पाण हकीम याने डॉक्टर न हुआ, बल्कि इल्म ऐं हिकमत सां भरपूर ॻाल्हियूं इरशाद फ़रमाईंदा हुआ। तंहिं करे खेनि हकीम सॾियो वेंदो आहे। क़ुरान करीम में हिकु सूरत संदन मुबारक नाले ते आहे, जीअं त सीपारे 21 सूरत लुक़मान जी आयत नंबर 12 में अल्लाह पाक फ़रमायो आहे, वलक़द आतैना लुक़मानल हिकमत अनिश्कुर लिल्लाह। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ऐं बेशक असां लुक़मान खे हिकमत अता फ़रमाई त अल्लाह जो शुक्र अदा कर। हज़रत लुक़मान हकीम रहमतुल्लाह अलैह हज़रत अयूब अलैहिस्सलाम जा भाणेजा हुआ। पाण 1000 साल उमिरि माणियाऊं। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खां पहिरियां पाण बनी इसराइल जा मुफ़्ती हुआ। जॾहिं हज़रत दाऊद अलैहिस्सलाम nubuwat जे मनसब ते फ़ाइज़ थिया त पाण फ़तवा ॾियणु छॾे ॾिनाऊं। पाण रहमतुल्लाह अलैह 4000 अंबिया किराम अलैहिमुस्सलाम जी ख़िदमत में हाज़िरी ॾिनी। अजाइबुल क़ुरान सफ़ो 358। तक़रीबन 300 साल पहिरियां जा बुज़ुर्ग हज़रत अल्लामा मुहम्मद इस्माइल हक़ी रहमतुल्लाह अलैह लिखनि था, हज़रत लुक़मान हकीम रहमतुल्लाह अलैह जी क़ब्र रमला में आहे ऐं उन जाइ ते 70 अंबिया किराम अलैहिमुस्सलाम बि मदफ़ून आहिनि। संदन क़ब्र ते हिकु बुलंद निशान आहे ऐं माण्हू परे परे खां उन जे क़ब्र जी ज़ियारत लाइ ईंदा आहिनि। ए आशिक़ाने ओलिया, हज़रत लुक़मान हकीम रहमतुल्लाह अलैह जे मज़ार शरीफ़ के हज़ारे साल गुज़री विया आहिनि। सदियुनि खां माण्हू संदन मज़ार शरीफ़ जी ज़ियारत लाइ परे परे खां ईंदा आहिनि। इन मां मालूम थिए थो त ओलिया किराम रहमतुल्लाहि अलैहिम जी मज़ारुनि जी ज़ियारत लाइ सफ़र करण में का बि मुमानिअत न आहे। पोइ जेकॾहिं मौलाना रूम रहमतुल्लाह अलैह या उम्मत मुहम्मदी जा उहे बुज़ुर्गान दीन जिन जे इल्म ऐं हिकमत सां भरियल गुफ़्तनि जा मिसाल सदियुनि खां बयानु थी रहिया आहिनि, उन्हनि जे मज़ार शरीफ़ जी ज़ियारत लाइ को वञे थो त उनखे छो बुरो भलो चयो वेंदो? अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे, उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत तालूत रहमतुल्लाह अलैह क़ुरान करीम जी सभ खां वॾी सूरतुल बक़रा में हिकु वलीउल्लाह हज़रत तालूत रहमतुल्लाह अलैह जो ज़िक्र ख़ैर आहे। दरअसल बनी इसराइल जो निज़ाम ईअं हलंदो हो जो हमेशह उन्हनि में हिकु बादशाह हूंदो हो जेको मुल्की निज़ाम हलाईंदो हो ऐं हिकु नबी हूंदो हो जेको शरीअत ऐं दीनी मुआमलनि जी रहनुमाई फ़रमाईंदो हो। अल्लाह पाक जे नबी हज़रत शमवेल अलैहिस्सलाम जे ज़माने में को बि बादशाह न हो, जंहिं करे बनी इसराइल खेनि दरख़्वास्त कई त तव्हां कंहिं खे असांजो बादशाह मुक़ररु करियो त पाण हुक्म ख़ुदावंदी जे मुताबिक़ हज़रत तालूत रहमतुल्लाह अलैह खे उन्हनि जो बादशाह बणायो, जेके बनी इसराइल में सभिनी खां वधीक ताक़तवर ऐं सभिनी खां वॾा आलिम हुआ। सीपारो 2 सूरतुल बक़रा जी आयत नंबर 247 में इरशाद थिए थो, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, वक़ाल लहुम नबियुहुम इन्नल्लाह क़द बअस लकुम तालूत मलिका क़ालू अन्ना यकूनु लहुल मुल्कु अलैना व नहनु अहक्कु बिल मुल्कि मिन्हु वलम युअत सअतम मिनल माल क़ाल इन्नल्लाह अस्तफ़ाहु अलैकुम व ज़ादहु बस्ततन फ़िल इल्मि वल जिस्म वल्लाहु युअती मुल्कहु मन यशा वल्लाहु वासिउन अलीम। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान।
ऐं उन्हनि खे उन्हनि जे नबी फ़रमायो, बेशक अल्लाह तालूत खे तव्हांजो बादशाह मुक़ररु कयो आहे। उहे चवणु लॻा, उनखे असांजे मथां कीअं बादशाही हासिल थी वई, हालांकि असां इन खां वधीक बादशाही जा हक़दार आहियूं ऐं उनखे माल में बि वुसअत नाहे ॾिनी वई। उन नबी फ़रमायो, उनखे अल्लाह तव्हां ते चूंडे वरितो आहे ऐं खेसि इल्म ऐं जिस्म में कुशादगी वधीक ॾिनी वई आहे ऐं अल्लाह जंहिंखे चाहे पंहिंजो मुल्क ॾिए ऐं अल्लाह वुसअत वारो इल्म वारो आहे। हज़रत तालूत रहमतुल्लाह अलैह रिश्ते में हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जा सुहरा आहिनि। जीअं त ॿिए सिपारे जे इन ई आयतुनि में आहे, जॾहिं हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जालूत ग़ैर मुस्लिम खे शिकस्त ॾिनी त हज़रत तालूत रहमतुल्लाह अलैह साणनि पंहिंजी न्याणी जो निकाह करे छॾियो ऐं पंहिंजी अधु सल्तनत जो खेनि सुल्तान बणाए छॾियो। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ए आशिक़ाने रसूल, अल्लाह पाक जेको चाहे करे सघे थो। जॾहिं उन जे चाहण सां बनी इसराइल जे हिकु नेक शख़्स खे सॼे मुल्क जी बादशाहत अता थी सघे थी, त पोइ जेकॾहिं हू पंहिंजे सभ खां प्यारे ऐं आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे कंहिं मक़बूल ऐं नेक बाने जहिड़ो हज़रत सुल्तान सलाहुद्दीन अयूबी या हज़रत नूरुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाहि अलैहिमा खे दुनियावी हुकूमत सां गॾोगॾु काफ़िरनि ते अहिड़े रौब ऐं दबदबे जी दौलत सां नवाज़े जो काफ़िर संदन नाले खां बि कुंबंदा हुजनि, त इन में कहिड़ी हैरत जी ॻाल्हि आहे। हज़रत इमरान रहमतुल्लाह अलैह, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे नाने ऐं हज़रत बीबी मरियम रहमतुल्लाह अलैहा जे मुअज़्ज़ज़ वालिद जो नालो हज़रत इमरान आहे। उन्हनि जे मुअज़्ज़ज़ ज़ौजा जो नालो हज़रत हिन्ना रहमतुल्लाहि अलैहा आहे, जेका हज़रत मरियम रहमतुल्लाहि अलैहा जी मुअज़्ज़ज़ वालिदा आहे। ही नेकनि जो ख़ानदान हो ऐं इहे सभु हज़रात अल्लाह पाक जा मक़बूल बंदा हुआ। क़ुरान करीम जी ॿी वॾी सूरत जो नालो हज़रत इमरान रहमतुल्लाह अलैह जे मुबारक नाले ते आले इमरान आहे। हिकु अरसे ताईं हज़रत हिन्ना रहमतुल्लाह अलैहा खे औलाद न थी, एसि ताईं जो पाण पोड़ियूं थी वियूं ऐं औलाद थियण खां मायूस थी वियूं। हिकु ॾींहुं पाण रहमतुल्लाह अलैह हिकु वण जी छांव में हिकु झिरकी ॾिठी जेका पंहिंजनि बचनि खे दाणो खाराए रही हुई। उहो ॾिसी संदन दिलि में औलाद जो शौक़ु जाॻियो ऐं बारगाह इलाही में दुआ घुरियाऊं त या अल्लाह, जेकॾहिं तूं मूंखे औलाद अता करीं त मां इन खे बैतुल मुक़द्दस जे ख़ादिम बणाईंदुसि। पोइ जॾहिं पाण हामिला थियूं ऐं उन्हनि अहिड़ी बासी वरिती त संदन मुड़ुसु हज़रत इमरान रहमतुल्लाह अलैह फ़रमायो, ही तव्हां छा कयो? जेकॾहिं न्याणी पैदा थी त उहा बैतुल मुक़द्दस जे ख़िदमत कीअं करे सघंदी? छो त बैतुल मुक़द्दस जी ख़िदमत लाइ छोकिरा ॾिना वेंदा हुआ ऐं वाक़ई थियो बि ईअं। वली कामिल जी ज़बान मां निकितल ॻाल्हि पूरी थी ऐं हज़रत हिन्ना रहमतुल्लाह अलैहा मां हज़रत बीबी मरियम रहमतुल्लाहि अलैहा जी विलादत थी। पर हज़रत इमरान रहमतुल्लाह अलैह जो हज़रत बीबी मरियम रहमतुल्लाहि अलैहा जी विलादत खां अॻु ई इंतकाल थी वियो। तफ़सीर ख़ाज़िन सिपारो 3 सूरह आले इमरान तहतुल आयत 35। अल्लाह पाक जे उन्हनि ते रहमत हुजे, उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। क़ुरान करीम में इन्हनि ॿिन्ही बुज़ुर्गनि जो ज़िक्र कुझु हिन तरह बयानु कयो वियो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इज़ क़ालत इम्रअतु इमरान रब्बी इन्नी नज़रतु लक मा फ़ी बत्नी मुहर्ररन फ़तक़ब्बल मिन्नी इन्नका अंतस समीउल अलीम। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। यादि करियो जॾहिं इमरान जी ज़ाल अर्ज़ु कयो, ए मुंहिंजा रब, मां तुंहिंजे लाइ बासियां थी त मुंहिंजे पेट में जेका औलाद आहे उहा ख़ासि तुंहिंजी आज़ादु वक़्फ़ आहे, त तूं मूंखां ही क़बूल कर, बेशक तूं ई ॿुधण वारो ॼाणण वारो आहीं। जॾहिं हज़रत इमरान रहमतुल्लाह अलैह जे नेक सीरत ज़ाल हज़रत हिन्ना रहमतुल्लाहि अलैहा नेक कम बाबति बासी ऐं अल्लाह पाक संदन दुआ क़बूल फ़रमाई, त पोइ अल्लाह पाक जे सभ खां प्यारे ऐं आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे तमामु वॾे वलीउल्लाह हज़रत ख़्वाजा ग़रीब नवाज़ मुईनुद्दीन हसन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह जे मज़ार शरीफ़ ते जेकॾहिं को मुसलमान
नेक ऐं जाइज़ तमन्ना पूरी थियण जी बास बासींदो त अल्लाह पाक पंहिंजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मती जी दुआ पंहिंजे मक़बूल बाने ऐं वलीअ जे वसीले सां छो न क़बूल फ़रमाईंदो। हज़रत ज़ुलेखा रहमतुल्लाहि अलैहा हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम ते ईमान आणण खां पोइ उन्हनि जी ज़ौजियत में अची वयूं। उन वक़्तु पाण ज़ईफ़ थी चुकियूं हुयूं। अल्लाह पाक हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जी दुआ जी बरकत सां उनखे संदन जवानी मोटाए ॾिनी। अलमुस्ततरिफ़ 194/1 पाण रहमतुल्लाह अलैहा ॾींहुं राति इबादत कंदियूं हुयूं ऐं उन खां सवाइ संदन को ॿियो कमु न हो। हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम इन्हनि जी तवजो पाण ॾांहुं न ॾिठी त फ़रमायाऊं, ज़ुलेखा तूं त मुंहिंजी महबत में दीवानी हुईं। जवाब में फ़रमायाऊं, उहा उन वक़्त जी ॻाल्हि आहे जॾहिं मां तव्हांजी महबत जी माहियत हक़ीक़त खां वाक़िफ़ न हुयसि। हाणे मां तव्हांजी महबत जी हक़ीक़त खे सुञाणे चुकी आहियां। मुकाशिफ़तुल क़ुलूब सफ़ो 32। अल्लाह पाक हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम के हज़रत ज़ुलेखा मां 2 पुट अता फ़रमाया, जिन मां हिक जो नालो अफ़रासीम ऐं ॿिए जो नालो मेशा हो। तफ़सीर सिरातुल जिनान सिपारो 13 यूसुफ़ तहतुल आया 56 19/5 सिपारो 12 सूरह यूसुफ़ जी आयत नंबर 51 में हज़रत ज़ुलेखा रहमतुल्लाहि अलैहा जो ज़िक्र हिन तरह थियल आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ालत इम्रअतुल अज़ीज़िल आन हसल हक़्क़ु अन रावत्तुहु अन नफ़्सिही व इन्नहु लमिनस सादिक़ीन। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। अज़ीज़ जी औरत चयो, हाणे असल ॻाल्हि ज़ाहिर थी वई, मूं ई उन जे दिलि ललचाइण घुरी हुई ऐं बेशक उहो सचो आहे। यादि रखो, हिन आयत में हज़रत ज़ुलेखा रहमतुल्लाह अलैहा जी तौबह जो ऐलान अल्लाह पाक बयानु फ़रमाए छॾियो आहे। तंहिं करे हाणे हज़रत ज़ुलेखा खे बुरनि लफ़्ज़नि सां यादि करणु हराम आहे, छो त उहा हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जे मुक़द्दस ज़ौजा हुई। तफ़सीर सिरातुल जिनान सिपारो 12 सूरह यूसुफ़ तहतुल आयत 51। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे, उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ए आशिक़ाने औलिया, जॾहिं अल्लाह पाक हज़रत ज़ुलेखा रहमतुल्लाहि अलैहा के तौबह खां पोइ एतिरो अज़ीम मर्तबो अता फ़रमाए सघे थो त पोइ हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जे आका मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत में तौबह करण वारनि खे विलायत जो ताज छो नथो पाराए सघे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने जा हज़ारे औलिया किराम अल्लाह पाक जे हुक्म सां जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम फ़िरऔन खे ईमान क़बूल करण जी दावत ॾिनी त उन बदबख़्त जेको पाण खे ख़ुदा चवराईंदो हो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां का निशानी घुरी। पाण अलैहिस्सलाम पंहिंजो असा शरीफ़ ॾेखारियो, जेको वॾो अज़दहा नांग जो हिकु क़िस्म बणिजी फ़िरऔन खे खाइण लाइ उलरूं करणु लॻो। उहो ॾिसी फ़िरऔन मुआफ़ियूं घुरियूं। बाद में फ़िरौन चवणु लॻो, माअज़ल्लाह, हीउ त जादू आहे। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे जादूगरनि खे हाराए ॾेखारियो त मां अव्हां ते ईमान आणींदुसि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फ़िरऔन जे ॾिनल वक़्त मुताबिक़ हिकु मैदान में तशरीफ़ फ़रमा थिया, जिते हज़ारे जादूगर पंहिंजा करतब ॾेखारे रहिया हुआ ऐं उन्हनि खे ॾिसण जे लाइ लखे माण्हू गॾु थिया हुआ। जादूगरनि पंहिंजूं लठियूं ऐं रसियूं उछलायूं त हिकदमि उहे जादूअ जे ज़ोर सां नांग बणिजी पूरे मैदान में डोड़ण लॻियूं। पर जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम ख़ुदा जे हुक्म सां पंहिंजे मुक़द्दस लठ खे ज़मीन ते रखियो त उहा हिकु तमामु वॾो अज़दहो बणिजी जादूगरनि जे सभिनी नांगनि खे खाई वई। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम इन खे पंहिंजो मुबारक हथ में खयों त उहा ॿीहर पहिरियां जीअं असा थी वई, लठ थी वई। उहो ॾिसी जादूगरनि खे यक़ीन थी वियो त हीउ मौजज़ो आहे जंहिंसां जादू मुक़ाबिलो नथो करे सघे। उहो मौजज़ो ॾिसी सभई जादूगर पंहिंजी हार मञींदे सजदे में किरी पिया ऐं बुलंद आवाज़ में चयाऊं, असां सभिनी हज़रत हारून ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे रब ते ईमान आंदो। फ़िरऔन बदबख़्त तौबह करण जे बदिरां उन्हनि सभिनी ईमान आणण वारनि खे जेके हिकु लम्हे में मोमिन थिया ऐं ॿिए पल में नबी जे नज़र फैज़ असर सां विलायत जे मक़ाम ते पहुची विया, उन्हनि खे वॾी बेदर्दी सां शहीद करे छॾियो। अल्लाह पाक इन्हनि जो वाक़ियो क़ुरान करीम जे सिपारे 16 सूरत ताहा में हिन तरह इरशाद फ़रमायो आहे। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान।
उन्हनि चयो, ए मूसा, या त तूं लठ हेठि उछलाए या असां पहिरियां उछलायूं। मूसा फरमायो, बल्कि तव्हां उछलायो। पोइ उन्हनि जूं रसियूं ऐं लठियूं उन्हनि जे जादू जे ज़ोर सां मूसा जे ख़्याल में डुकंदड़ मालूम थियूं। पोइ मूसा पंहिंजे दिलि में ख़ौफ़ महसूसु कयो। पोइ असां फरमायो, डिॼ न, बेशक तूं ई ग़ालिब आहीं ऐं तूं बि उनखे उछलाए। जेको तुंहिंजे साॼे हथ में आहे उहो उन्हनि जे ठाहियल शयुनि खे ॻीही वेंदो। बेशक जेको उन्हनि ठाहियो आहे उहो त फ़क़ति जादूगरनि जी ठगी आहे ऐं जादूगर कामयाबु नाहे थींदो। किथे बि अचे। पोइ सभु जादूगर सजदे में किराया विया ऐं उहे चवणु लॻा, असां हारून ऐं मूसा जे रब ते ईमान आंदो। फ़िरऔन चयो, छा तव्हां उन ते ईमान आंदो मुंहिंजी इजाज़त खां अॻे? बेशक उहो तव्हांजो वॾो आहे जंहिं तव्हां सभिनी खे जादू सेखारियो। पोइ मूंखे क़सम आहे, मां ज़रूरु तव्हांजे हिकु तरफ़ जो हथु ऐं ॿिए पासे जो पेरु कपींदुसि ऐं तव्हांखे खजीअ जे थुड़नि ते फाही चाढ़ींदुसि ऐं ज़रूरु तव्हांखे मालूम थी वेंदो त असां में कंहिंजो अज़ाब सख़्तु घणो बाक़ी रहण वारो आहे। उन्हनि चयो, असां उन रोशन दलीलुनि ते हरगिज़ तोखे तरजीह न ॾींदासीं जेके असां वटि आया आहिनि। असांखे पंहिंजे पैदा करण वारे जो क़सम, सो तूं जेको करण वारो आहीं कर। तूं हिन दुनिया जी ज़िंदगीअ में ई त कंदे। बेशक असां पंहिंजे रब ते ईमान आंदो त उहो असांजूं ख़ताऊं उहो जादू बख़्शे जंहिं ते तो असांखे मजबूर कयो हो ऐं अल्लाह बहितर आहे ऐं सभ खां वधीक बाक़ी रहंदड़ आहे। सहाबी इब्न सहाबी हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा फ़रमाइनि था, उहो ॾींहुं जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं जादूगरनि में मुक़ाबिलो थियो हो, आशूरा याने 10 मुहर्रम जो ॾींहुं हो। तफ़सीर ख़ाज़िन सिपारो 16 सूरत ताहा तहतुल आयत 59 257/3। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो मौजज़ो ॾिसी जादूगर एतिरी त तेज़ी सां सजदे में किरी पिया जो ईअं लॻो ॼण उन्हनि खे कंहिं पकिड़े सजदे में किरायो हुजे। मनक़ूल आहे त हिन सजदे में उन्हनि खे जन्नत ऐं दोज़ख ॾेखारिया विया ऐं उन्हनि जन्नत में पंहिंजूं मंज़िलूं ॾिसी वरितियूं। तफ़सीर मदारिक सिपारो 16। बारीक नुक़्तो, मुफ़स्सिरीन किराम फ़रमाइनि था, जादूगरनि अदब जे करे मुक़ाबिलो पहिरियां शुरू करणु हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी मुबारक राय ते छॾियो ऐं उन जी बरकत सां आख़िरकार अल्लाह पाक उन्हनि खे ईमान जी दौलत सां मुशर्रफ़ फ़रमायो। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत बीबी आसिया रहमतुल्लाहि अलैहा हज़रत बीबी आसिया रहमतुल्लाह अलैह फ़िरौन जी ज़ौजा हुई। पाण अंबिया किराम अलैहिमुस्सलाम जी औलाद मां हुयूं। पाण ग़रीबनि ऐं मिस्किननि ते रहम ऐं करम कंदियूं हुयूं। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मुक़ाबले में जादूगर आया ऐं आख़िर में सजदे में किरी ईमान आंदाऊं त उहो सॼो मंज़र पाण रहमतुल्लाह अलैहा बि पंहिंजे महल जे छत तां ॾिसी रहियूं हुयूं। उन्हनि जे बि दिलि में ईमान जो नूर चमकियो ऐं ईमान आंदाऊं। जॾहिं फ़िरौन खे इन ॻाल्हि जी ख़बर पई त उन बदबख़्त संदन मथां एतिरो त ज़ुल्म ऐं सितम जो जिस्म ॾकी वञे, सभ खां पहिरियां हुन बदबख़्त बग़ैर तकलीफ़ जे खेनि ईमान खां हटाइण जी कोशिशि कई, पर पाण अटल रहियूं। जॾहिं फ़िरऔन पंहिंजे इन कोशिश में नाकाम थियो त हिन माअज़ल्लाह पाण रहमतुल्लाह अलैहा जे मुबारक हथनि ऐं पेरनि में मेखूं याने किल हणी सिज जे तरफ़ मुंहुं करे उस में लेटाए छॾियो ऐं संदन सीने ते जंड जो पुड़ रखी छॾियो त जीअं चुरी पुरी न सघनि। एतिरी तकलीफ़ हुअण जे बावजूदि बि पाण रहमतुल्लाह अलैहा फ़रमायो, ए ख़ुदा जा दुश्मन ज़ालिम इंसान, तूं मुंहिंजे वजूद ते क़ादिर त थी सघीं थो, पर मुंहिंजी दिलि मुंहिंजे रब जी पनाह में आहे। जेकॾहिं तूं मुंहिंजे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा बि करे छॾींदे तॾहिं बि मुंहिंजे इश्क़ में का कमी न ईंदी, पर इन सां मुंहिंजो इश्क़ अञा वधीक मज़बूत थींदो। उहो मंज़र जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾिठो त पाण रहमतुल्लाहि अलैहा खाइनि पुछा कई त मुंहिंजो रब मूंखां राज़ी आहे या नाराज़ आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फ़रमायो, ए आसिया, आसमान जा फ़रिश्ता तुंहिंजे इंतज़ार में आहिनि ऐं अल्लाह तुंहिंजे कारनामनि ते फ़ख़्रु फ़रमाए रहियो आहे। सुवाल कर, तुंहिंजी हर ज़रूरत पूरी कई वेंदी। पाण दुआ घुरी जंहिंजो ज़िक्र क़ुरान करीम में हिन तरह आहे, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, वदरबल्लाहु मसलन लिल्लज़ीना आमनु इम्रअत फ़िरऔन
इज़ क़ालत रब्बिब्नि ली इंदक बैतां फ़िल जन्नति वनज्जिनी मिन फ़िरऔन व अमलिही वनज्जिनी मिनल क़ौमिज़ ज़ालिमीन। सिपारो 28 सूरह तहरीम आयत नंबर 11। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ऐं अल्लाह मुसलमाननि जे लाइ फ़िरऔन जी घरवारीअ खे मिसाल बणाए छॾियो जॾहिं उन अर्ज़ु कयो, ए मुंहिंजा रब, मुंहिंजे लाइ पाण वटि जन्नत में हिकु घरु ठाहे ऐं मूंखे फ़िरऔन ऐं उन जे अमल खां निजात ॾे ऐं मूंखे ज़ालिम माण्हुनि खां निजात ॾे। फ़िरऔन खेनि शहीद करण जो फ़ैसिलो कंदो आहे ऐं पंहिंजे कारिंदनि खे चवंदो आहे त हिकु तमामु वॾो पथरु खणी अचो। जेकॾहिं पथरु ॾिसी बि हीअ पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु रहे थी त उहो पथरु संदसि मथां उछलाए छॾियो ऐं जेकॾहिं रुजू करे थी त हीअ मुंहिंजी घरवारी आहे। पथरु आंदो वियो। पाण रहमतुल्लाहि अलैहा आसमान ॾांहुं निगाह खणी ॾिसनि थियूं त उते खेनि जन्नत में पंहिंजो अछनि मोतियुनि जो घरु नज़र अची रहियो हूंदो आहे, जंहिंसां संदन हौसलो अञा वधीक वधी वेंदो आहे ऐं इन ई हालत में संदन रूह परवाज़ करे वेंदो आहे। इन खां पोइ उन्हनि जे मथां पथरु उछलायो वेंदो आहे ऐं उहो अहिड़े बदन ते किरंदो आहे जंहिंमें रूह न हूंदो आहे। हज़रत बीबी आसिया रहमतुल्लाहि अलैहा जी लाइ तमामु वॾी ख़ुशख़बरी। हज़रत बीबी आसिया रहमतुल्लाहि अलैहा जी हिकु वॾी फ़ज़ीलत इहा आहे त उहे जन्नत में प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ज़ौजा हूंदियूं। जीअं मनक़ूल आहे त जॾहिं हज़रत ख़दीजा रज़ियल्लाहु अन्हा मर्ज़े वफ़ात में मुब्तला हुयूं त सरकारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि वटि तशरीफ़ फरमा थिया ऐं फ़रमायाऊं, तोखे ख़बर आहे त अल्लाह पाक जन्नत में मुंहिंजो निकाह तोसां गॾु मरियम बिनते इमरान हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी भेण कुलसूम ऐं फ़िरऔन जी ज़ाल आसिया सां फ़रमायो आहे। मौजम कबीर 451/22 हदीस 1100। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी वालिद मोहतरमा हज़रत बीबी मरियम रहमतुल्लाहि अलैहा। हज़रत मरियम रहमतुल्लाहि अलैहा जी विलादत शरीफ़ खां अॻु में संदन मुअज़्ज़ज़ वालिद हज़रत इमरान रहमतुल्लाहि अलैहि वफ़ात माणे चुका हुआ। तंहिं करे उन्हनि जो नालो संदन वालिदा मोहतरमा रखियो जीअं क़ुरान करीम में आहे, व इन्नी सम्मैतुहा मरियम। सिपारो 3 सूरह आले इमरान आयत नंबर 36। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ऐं उन चयो त मूं हिन नियाणीअ जो नालो मरियम रखियो। पाण हज़रत सुलेमान बिन दाऊद अलैहिस्सलाम जी औलाद मां आहिनि। क़ुरान करीम में संदन करामतुनि जो बि ज़िक्र आहे जेको अॻिते क़िस्तवार रिसाले में ईंदो। जेको शख़्स हज़रत मरियम रहमतुल्लाहि अलैहा ते माअज़ल्लाह ज़िना जी तोहमत लॻाए उहो यक़ीनन क़तई काफ़िर ऐं मुर्तद आहे, छो त अहिड़ो अक़ीदो रखणु क़ुरआनी आयतुनि जी सरासर ख़िलाफ़ आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व मरियम इब्नत इमरान अल्लती अहसनत फ़रजहा फ़नफ़ख़ना फ़ीहि मिन रूहिना व सद्दक़त बिकलिमाति रब्बिहा व कुतुबिही व कानत मिनल क़ानितीन। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ऐं इमरान जी धीउ मरियम जंहिं पंहिंजी पारसाई जे मक़ाम जी हिफ़ाज़त कई, पोइ असां उन में पंहिंजे तरफ़ खां रूह फूकियो ऐं उन पंहिंजे रब जे ॻाल्हियुनि ऐं उन जे किताबनि जी तस्दीक़ कई ऐं उहा फ़र्मा बरदारनि मां हुई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी वालिद मोहतरमा ऐं भेण। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी वालिद मोहतरमा वॾियूं नेक ख़ातून हुयूं। संदन नालो मुबारक यूहानज़ हो ऐं मुअज़्ज़ज़ वालिद जो नालो इमरान हो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी वालिद मोहतरमा वॾियूं नेक ख़ातून हुयूं। संदन नालो मुबारक यूहानज़ हो ऐं मुअज़्ज़ज़ वालिद जो नालो इमरान हो। फ़िरऔन हिकु दफ़े ख़्वाब में ॾिठो त बैतुल मुक़द्दस मां हिकु बाहि निकिती आहे जंहिं सॼे मिस्र खे पंहिंजे लपेट में आणे छॾियो आहे ऐं तमामु क़िब्तियुनि खे साड़े छॾियो आहे, पर बनी इसराईल वारनि खे बाहि को बि नुक़सानु न पहुचायो आहे। हीउ अजीबो ग़रीब ख़्वाब ॾिसी फ़िरऔन परेशान थी वियो। हिन नजूमियुनि खां ताबीर मालूम कई
नजूमियुनि खेसि ॿुधायो त बनी इसराइल में हिकु छोकिरो पैदा थींदो जेको तुंहिंजी बादशाहत ख़तमु थियण जो सबबु बणिजंदो। उहो ॿुधी फ़िरऔन हुकुम ॾिनो त बनी इसराइल में जेको बि छोकिरो पैदा थिए उनखे क़त्लु कयो वञे। अहिड़ी तरह फ़िरऔन जे हुकुम सां 12,000 या 70,000 छोकिरा क़त्लु कया विया। जॾहिं हज़रत मूसा अलैहि कलीमुल्लाह पैदा थिया त उन्हनि जे ॿिन्ही अखियुनि जे विच मां नूर जा किरणा निकिरी रहिया हुआ। पाण रहमतुल्लाह अलैहा यानी हज़रत मूसा जी वालिदा कुझु ॾींहंनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे खीर पीआरींदियूं रहियूं। इन अरसे दौरान हज़रत मूसा अलैहिस्सलाम न रोंदा हुआ ऐं न ई संदन हंज में का हरकत कंदा हुआ। संदन भेण खे अलावा कंहिंखे बि पाण अलैहिस्सलाम जी विलादत जी ख़बर न हुई। जॾहिं खेनि फ़िरऔन खां ख़तरो महसूसु थियो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे हिकु संदूक में रखी जेको ख़ासि उन मक़सद लाइ तयारु कयो वियो हो राति जे वक़्तु दरिया नील में लोढ़ियो वियो। तफ़सीर ख़ाज़न सिपारो 20 सूरह क़सस तहतुल आयत 7 423/3। तफ़सीर मदारिक सिपारो 20 सूरह क़सस तहतुल आयत 7 सफ़ो 861। तफ़सीर जलालैन सिपारो 20 सूरह क़सस तहतुल आयत 7 सफ़ो 326। अल्लाह पाक जे हिन नेक बानी वलिया जो ज़िक्र क़ुरान करीम में हिन तरह आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व औहैना इला उम्मि मूसा अन अर्दिईह फ़इज़ा ख़िफ़्त अलैहि फ़अल्क़ीह वल यम्मि वला तख़ाफ़ी वला तहज़नी इन्ना राद्दूहु इलैकि व जाइलूहु मिनल मुरसलीन। सिपारो 20 सूरह क़सस आयत नंबर 7। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ऐं असां मूसा जी माउ खे इल्हाम फ़रमायो त तूं उनखे खीर पीआर। पोइ जॾहिं तोखे इन ते ख़ौफ़ थिए त उनखे दरिया में विझी छॾ ऐं ख़ौफ़ न कर ऐं न ग़म कर। बेशक असां इनखे तुंहिंजे तरफ़ आणींदासीं ऐं उनखे रसूलनि मंझां बणाईंदासीं। सूरतुल क़सस में इन्हनि आयतुनि खां पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे भेण हज़रत मरियम रहमतुल्लाहि अलैहा जो ज़िक्र बि क़ुरान करीम में मौजूदु आहे। सिपारो 20 सूरह क़सस आयत नंबर 11, 12, 13। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ऐं उन जी माउ उन जी भेण खे चयो इन जे पुठियां वञ। पोइ उहा भेण उनखे परे खां ॾिसंदी रही ऐं उन्हनि फ़िरऔन वारनि खे ख़बर न हुई ऐं असां अॻ में ई सभई दायूं उन ते हराम करे छॾियूं हुयूं। सो मूसा जी भेण चयो छा मां तव्हांखे अहिड़ा घर वारा ॿुधायां जेके तव्हांजे हिन ॿार जी ज़िमेवारी खणनि ऐं उहे उन जा ख़ैर ख़्वाह बि हुजनि। सो असां उनखे उन जी माउ जे तरफ़ मोटाए ॾिनो त जीअं माउ जूं अखियूं ठरनि ऐं उहा ग़मगीन न थिए ऐं ॼाणे वठे त अल्लाह जो वाइदो सचो आहे, पर अक्सर माण्हू नथा ॼाणनि। ए आशिक़ाने ओलिया, क़ुरान करीम में अॻियुनि उम्मतुनि जे तक़रीबन 20 वलियुनि सॻोरनि ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते ईमान आणे उन्हनि जे नज़र फेज़ असर सां विलायत जो ताज पाइण वारनि हज़ारे ओलिया किराम जो ज़िक्र ख़ैर कयो वियो आहे। अल्लाह पाक असांखे पंहिंजनि वलियनि जी महबत ऐं अक़ीदत नसीब फ़रमाए ऐं उन्हनि जो अदब ऐं एहतराम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दुनिया जे मुसलमाननि शुरू खां वठी बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहिम खां फैज़ वठंदा आया आहिनि। उन्हनि जे ज़ाहिरी हयात मुबारका में उन्हनि वटि हाज़िर थींदा रहिया आहिनि ऐं इंतक़ाल शरीफ़ खां पोइ बि संदन मज़ारुनि मां बरकतूं हासिल कंदा आया आहिनि। असांखे बि इन्हनि जे नक्शे क़दम ते हलंदे बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहिम सां महबत ऐं अक़ीदत रखणु घुरिजे। माअज़ल्लाह सुम्मा माअज़ल्लाह, ओलिया किराम रहमतुल्लाहि अलैहिम जे बारे में ज़हन में बदगुमानी या बुरी सोच रखण खां बचो। ख़ुदा न ख़्वास्ता जेकॾहिं को शैतानी वसवसा ॾियारे त फ़ौरन उलमा अहले सुन्नत या दारुल इफ्ता अहले सुन्नत में हाज़िर थी पंहिंजे वसवसनि जो इलाज करायो। ओलिया किराम रहमतुल्लाहि अलैहिम सां बदएतक़ादी आहिस्ते आहिस्ते नेकनि ऐं बुज़ुर्गनि जी बेअदबी ॾांहुं वठी वेंदी आहे जेका हिकु मुसलमान जे दीन लाइ ज़हरे क़ातिल आहे। ओलिया किराम रहमतुल्लाहि अलैहिम जे मुतालिक़ ज़बान दराज़ी करण वारे जे पाछे खां बि परे भॼो, न त उन ते पवण वारी नहूसत तव्हांखे बि पंहिंजे लपेट में आणे सघे थी। अल्लाह पाक जिन जो शान बयानु फ़रमाए, अल्लाह पाक जिन जा रुतबा आम माण्हुनि खां वधाए, असां
उन्हनि ते तनक़ीद करे पंहिंजो ई दामन दाग़दार करे सघूं था, पर उन्हनि बुज़ुर्गान दीन जो कुझु बि नथा बिगाड़े सघूं। उहे अल्लाह पाक जूं वॾियूं नेक हस्तियूं आहिनि जिन ते हर वक़्तु अल्लाह पाक जूं रहमतूं वसंदियूं रहंदियूं आहिनि। असांखे बि घुरिजे त उन्हनि खां फ़ैज़ हासिल करियूं। हज़रत मौलाना रूम रहमतुल्लाह अलैह जे अशआर जी रोशनी में मौलाना अब्दुल मुस्तफ़ा आज़मी रहमतुल्लाह अलैह लिखनि था, औलिया कराम रहमतुल्लाहि अलैहिम खे आम इंसाननि वांगुरु न सम्झणु घुरिजे, बल्कि इहो अक़ीदो रखे औलिया कराम जे ताज़ीम ऐं तकरीम करणु घुरिजे त उन्हनि ते ख़ुदावंदे करीम जो ख़ासि फ़ज़्ल अज़ीम आहे ऐं उहे बेपनाह रूहानी ताक़तुनि जा बादशाह बल्कि शहनशाह आहिनि। उहे माण्हू अल्लाह पाक जे हुक्म सां वॾियूं वॾियूं बलाऊं ऐं मुसीबतूं टारे सघनि था ऐं संदन क़ब्रुनि जो बि अदब करणु लाज़मी आहे, छो त औलिया जे क़ब्रुनि ते अल्लाह पाक जे फ़यूज़ ऐं बरक़ात जी बारिश थींदी रहंदी आहे ऐं जेको अक़ीदत ऐं महबत सां संदन क़ब्रुनि जी ज़ियारत कंदो आहे उहो ज़रूरु उन बुज़ुर्गनि जो फैज़ ऐं बरक़तुनि सां मालामाल थींदो आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम। अजाइबुल क़ुरान म ग़राइबुल क़ुरान सफ़ो 192।